नाज़रीन, माज़ी जे सियासी वर्कर ऐं जाखोड़ सहाफ़ी रज़ा मोहम्मद सियाल खे संदसि ख़िदमतुनि एवज़ सकरन प्रेस क्लब पारां शाम जो ही पहर जे नाले सां शानदार प्रोग्राम कयो वियो, जंहिंमें सीनियर सियासतदान नूर अहमद लाखो, DSP मियां अज़हर समो, TO सैयद कुर्बान शाह, CDF चेयरमैन अब्दुल हमीद आराई, सैयद एहसान शाह, गुलाम हैदर सोलंकी, कुर्बान अली उमरानी, हाजी अब्दुल्ला मंगसी, काज़ी जावेद सनाई शामिल हुआ। मुक़र्ररीन उन मौके ते ख़िताब कंदे चयो त रज़ा मोहम्मद सियाल जीअं जवानी में जाखोड़ी सियासी वर्कर रहियो, तीअं अॼु सहाफ़त जे मैदान में बि साॻई जाखोड़ जारी आहे। संदसि जाखोड़ या मुतहरिक किरदार मां सचाई साबित थिए थी। इन खां अॻु सकरन प्रेस क्लब जे सदर मसूद अहमद उमरानी आयल महिमाननि खे आजियाणो पेश कयो। इन मौके ते आयल महिमाननि पारां रज़ा मोहम्मद सियाल खे अजरकुन, लुंगियुनि ऐं हारनि जा तोहफ़ा पेश कया। शाम जो ही पहर प्रोग्राम में शेर लाखो, अल्लाह ॾिनो रिंद वकील सैफुल्ला बुग्यो, शहज़ाद लाखो, इसरार कुरैशी वकील समेत कई शख़्सियतूं मौजूद हुयूं।